भाञाणी थी भोर पुठीअ केचन ककरा राओ मिड़ोई रत से कारण कांद ककोर लांचे लक लतीफ़ चए उथी डूंगर डोर जत वञे थो ज़ोर उपड़ त ओॾी थिए। साईं ॾुखियनि लफ़्ज़नि ते अचूं भाञाणी माना जेके पथर वथर जेके भञंदा आहिनि उन्हनि खे भाञाणा चयो वेंदो आहे। भञण वारा, टोड़ण वारा, टुकड़ा करण वारा। ऐं भोर, भोर माना नंढड़ा नंढड़ा टुकड़ा कर ॻभा कर उन्हनि पथरनि खे। पुठी माना पीछो करण या उनजी ॻोल्हा करणु। ककड़ा माना पथर या पहण। लांचण माना ॻोल्हण, वर खणी पंध हलणु। ककोरियल माना ॻाढ़ो या रतो। ऐं उपड़ लफ़्ज़ जी माना आहे उथी मथे उॾामी पो, ईअं जीअं वाचूड़े में मिटी उॾामंदी आहे, वारी उॾामंदी आहे। दोस्तो, सुर आबरी जे हिन बैत में लतीफ़ साईं ससीअ खे सलाह था ॾियनि, हिदायत था कनि त ऐं ससी पुनू तुंहिंजो त उठनि साण आहे, उठनि ते चढ़ियल आहे। हुननि जो काफ़िलो उठनि ते पियो वञे ऐं हुननि जी रफ़्तार तेज़ आहे। तंहिं करे तूं पहिरें पंधु हुननि खे रसी कोन सघंदी ऐं उन खां पोइ तुंहिंजे राह में बि इलाही सारियूं रुकावटूं आहिनि। जबल, उनजा वॾा नंढा पथर, राओ वग़ैरह, पेरनि जा कंडा वणनि जा, पर तूं उन्हनि मां कंहिं ते बि ध्यानु न धर। ऐं केचन ताईं रसण जे लाइ तुंहिंजी राह में जेके पथर आहिनि उन्हनि खे पंहिंजे पेरनि सां ईअं लताड़े टुकड़ा टुकड़ा कर जीअं रोड ते रोड ठाहिण वारा भाञाणा हथोड़नि सां पथरनि खे कोटींदा आहिनि। आहे त कमाल जी ॻाल्हि, पर सही ते लतीफ़ आहे न, हिमत ॾियारे त ईअं थो ॾियारे त पेरनि सां बि लताड़े टुकड़ा कर। ऐं वरी फरमाइनि था त ऐं ससी, जीअं तूं पहिरें पियादी आहीं, जे तुंहिंजा पेर ईअं हलण में फटिजी पवनि, रत वहणु लॻे त बि तूं ऐं राव तुंहिंजे रत सां जेकॾहिं ॻाढ़ो थी वञे त बि पंहिंजे पहिरीं पुनू पंहिंजे मालिक ॾे हलंदी वञे। उथी तयारी कर, लक लांच ऐं डूंगर डोर, छो त तुंहिंजे पुनूअ खे जत तक ज़ोरी पिया खणी वञनि ऐं ईअं उपड़ी पओ, उॾामी पओ, जीअं वाचूड़नि में मिटी ऐं वारी तेज़ीअ सां ज़मीन खां मथे उभरंदी वेंदी आहे, उॾामंदी आहे, हलंदी आहे, त जीअं तूं उन्हनि खे ओॾी थी पवीं ऐं पंहिंजे पुनूअ खे रसी वञी। जे लतीफ़